साईं कहानी आहे त हिकु ग़रीब छोकिरो आहे, मालिक जो शान अहिड़ो आहे, नंढे इलाइक़ो हुनजो पीउ गुज़ारे थो वञे, पोइ अॼु नंढो सुभाणे वॾो, हुन सां अमर हिकिड़ी घर में साण आहे, बाक़ी ॿियो हिनजो को बि मिट माइट कोन्हे। अहिड़े हिसाब सां हिन जो वक़्तु गुज़रंदो रहियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ साईं मालिक जो शान अहिड़ो थियो जो हिनजी अमर बीमार थी पई। हिन पंहिंजूं मज़ूरियूं मड़ियूं करे ओड़े पाड़े मूं ओधारा सोधारा पैसा वठी ॾाढियूं साईं दवा दरमल करायूं, पर को बि मतिलबु त दवा असरु न पई करे, न को हिनजी माउ चाक पई थिए। हिकिड़े ॾींहुं मज़ूरीअ तां मोटियो अचे पियो, हिन अलाह वारो को बुज़ुर्ग फ़क़ीर मिलियो। अड़े छोकिरा, तुंहिंजी माउ सख़्तु बीमार आहे, का बि दवा कान थी लॻेसि। हाणे तूं हीअं कर, 7 जबल थे इहे जेके ॾिसी थो अॻियां अछा आहिनि, आख़िरी 8हों जबल जेको कारो थो ॾिसी, उन कारे जबल में हिकिड़ी राणी थी रहे परीज़ादी, उन जो हिकिड़ो हरण आहे। जे उन हरण जा तूं सिंग खणी ईंदे त उन सिंगनि मूं दवा ठहंदी जेका तुंहिंजी माउ ख़ुशि थी वेंदी। अलाह तोखे जुरत ॾे त पोइ तूं इहो कमु कर। साईं हे जेको आहे बुज़ुर्ग खे चयईं त साईं तव्हां मूंखे दुआ कजो, मुंहिंजी अमर आहे, मां उन अमर जे लाइ सिर साहिब उन जाइ ते वेंदुसि। हे जेको आहे राति जो साईं पंहिंजी अमर वटि वक़्तु गुज़ारियईं, पंहिंजी अमर खे हवालु ॾिनई, अमर मूंखे हीउ ॾसु मिलियो आहे त उन जेको आहे हरण, उन जा मां सिंग खणी ईंदुसि, उन सिंगनि मूं तुंहिंजी दवा ठहंदी जेका तूं ख़ुशि थींदीअ। त मूंखे तूं दुआ कजां, मां सुबुह थींदो सिजु उभरंदो त मां उन दवा जे पोयां उन हरण जे पोयां वेंदुसि। मां हिनखे चयो, वाह अलाह साईं तोखे ख़ुशि कंदो रब साईं, ऐं तोखे ॾींहुं ॾींदो, तूं ख़ैर सलामत सां उहे सिंग खणी ऐं मूं वटि मोटी ईंदे, जो तूं मूंखे ख़ुशि कंदे, अलाह कंदो त तूं बि ख़ुशि हूंदे। साईं सुबुह थियो, उन ग़रीब छोकिरे माउ खां पेरे पोई ऐं मोकिलाए ऐं साईं मंज़िल में राही थियो। साईं मंज़िल में राही थियो, हणंदे मारींदे पेरे पंधु कंदे साईं किथे को कंहिं विलायत में हिनखे सिजु वञी लथो, राति हिनखे पइजी वई। दिलि में ख़्यालु कयईं, मुंहिंजा मालिक साईं मूंखे हिन बरबैगान में राति पइजी वई आहे, पर हाणे अदा गुज़ारणी आहे हिते राति। छोकिरो साईं कंहिं वण हेठों सुम्ही पियो, राति जा 4 पहर पूरा थी विया। वरी साईं सिजु उभरियो, छोकिरे मंज़िल अॻिते छिकी। हकीम माणींदो, हकीम माणींदो सॼो ॾींहुं हिन पंधु कयो, जां त साईं सिजु बि लहण ते हुजे त ॾिसो सुभान, परे खां साईं न ॾिठो सुभान अलाह, सिजु बि लहण ते आहे, पर अॻियां हिकिड़ो वॾो ख़ूबसूरत ॻोठ थो ॾिसिजे, रुॻी बंगला माड़ियूं आहिनि। हाणे राति वञी थो हिते रहां, राति जा 4 पहर हिते गुज़ारियां थो, पोइ ॾा सुबुह जो पंध खे वठी ईंदुसि हकिरे हकिरे, पोइ जॾहिं वञी जबलनि ताईं पहुचां। साईं उन ॻोठ में अचे लथो, घुमंदे फिरंदे साईं वक़्तु गुज़रंदे हिन छा कयो, दिलि में ख़्यालु कयईं त वाक़ुफ़ु त मुंहिंजो केर बि कोन्हे, राति मां किथे रहां। साईं हिन छा कयो जो ईअं ॻोठ खे फिरंदो वटे घुमंदो वटे। साईं जो सिजु बि हिनखे लही वियो, सोमाणीअ जो टाइम थी वियो, ॻोठ में सभु ॻोठ वारा सुम्ही पिया, पर हे चारो ॻोठ में भिटकंदो वटे। साईं ईअं कंदे कंदे कंहिं पाड़े ॾऊं हीअं करे जो फिरे, ॾिसे सुभान अलाह, हिकिड़े घर मूं साईं हिकिड़ो रोअण पथो अचे। तमामु हिकिड़ी माई आहे, सा पार पथी कढे ऐं रोए पथी, त हे बीही रहियो, हे वञी उनजे दर ते बीही रहियो। ते सुभान अलाह, रा मुंहिंजा मालिक साईं तूं हर जहान ॾे ख़ैरु कजां। अॼु हिन घर आहे कंहिं ग़रीब जो ॾिसिजे, पर हिन ग़रीब जे घर में वॾो रोज़ आहे। हे साईं बीही रहियो, घड़ी खनि गुज़री त वरी उन घर में वरी साईं टहक आया, वरी वठी उहा माई खिले ऐं टहक जी। वरी साईं 2 मिंट गुज़रनि, वरी उहा माई रोए वेठी।
हिते हिन दिलि में ख़्यालु कयो अदा उते बीही दर ते ऐं उन माईअ खे सॾु कई चए वो अमड़ हेॾे निकिरी आ ॿाहिरि। साईं माईअ इहो सॾु ॿुधो माई चारी रोंदी ॿाहिरि निकिरी आई। हे साईं पेरनि ते किरी पियुसि छोकिरो पहिरें पोइ हिनखे हथु ॾिनई चई अमड़ कर त ख़बर चई अबा कहिड़ी चई अमा मां हिते कलाकु थी आहे तुंहिंजे दर ते अची बीठो आहियां केॾी महिल तूं रोई थी केॾी महिल तूं खिली थी छो भला ख़ैर त आहे त हुन चयोसि अड़े अबा तूं अलाए काथों जो मुसाफ़िर आहीं केरु पहिरियों तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए पोइ मां तोखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदुसि। साईं हिन पंहिंजी ॻाल्हि करे ॿुधायसि अमा मां हिकिड़ो ग़रीब छोकिरो आहियां फलाणे मुल्क जो आहियां मुंहिंजी अमड़ चाक न आहे उन जे दवाए लाइ मां निकितो आहियां त मूंखे राति तव्हांजे शहर में पइजी विया अञा मां कंहिंजो महिमान बि कोन थियो आहियां ईअं घुमंदो फिरंदो पियो वठां त तुंहिंजे घर मूं ॿुधो त केॾी महिल रोज़ पियो अचे त केॾी महिल अमा तूं टहक पइजी तो अमा हाणे तूं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए त तोसां कहिड़ो मैटर का। साईं उन माईअ रोई करे हिनखे भाकुर विझी चई अड़े अबा अलाह तोखे ख़ुशि कंदो अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो बि तो जहिड़ो हिकिड़ो पुटु आहे सुभाणे राति मुंहिंजे पुट जी शादी आहे ऐं सुभाणे राति मुंहिंजे पुट जो वारो बि आहे चई अमा कहिड़ो वारो आहे चई अबा असांजे ॻोठ में हिकिड़ो देह ईंदो आहे खारो माननि जो खाईंदो आहे ऐं अबे खे चङा हेॾे देग दाल जी खाईंदो आहे ऐं वॾो कूलर पाणीअ जो पीअंदो आहे जंहिंमें कूलर एॾो वॾो आहे जंहिंमें 10-20 मण पाणी पवे ऐं हिकिड़ो माण्हू बि खाईंदो आहे। तो सुभाणे राति मुंहिंजे पुट जी शादी बि आहे ऐं सुभाणे राति मुंहिंजे पुट जो वारो बि आहे तो इन लाइ अबा रोआं थी जेॾी महिल शादीअ जो चवणु यादि थी अचे त खिलां थी ऐं ख़ुशि थी थियां ऐं जॾहिं मूंखे पंहिंजे पुट जे मौत जी ॻाल्हि यादि थी अचे त उन महिल अबा मां रोआं थी त पुटु आहे मूंखे अलाह हिकिड़ो ॾिनो आहे सुभाणे हुनजी शादी बि आहे सुभाणे हुनजो देह वटि वारो बि आहे अबा इन लाइ मां रोआं थी की अमा घबराए न तुंहिंजे पुट जो जेको वारो आहे उन जाइ ते मां वेंदुसि बसि न तूं पंहिंजो पुटु लाॾे कोॾे भलो विहांउ करे परणाइजां अमा जे मां देह खां बची आयसि त तुंहिंजो भतु मां बि अचे विहांउ खाईंदुसि ऐं जे अमा मां मरीसि त तूं पंहिंजो पुटु त परणाईंदीअ न इहा क़ुर्बानी मां ॾींदुसि की अबा अलाह तोखे ख़ुशि कंदो पर हाणे ठीकु आहे सुभाणे पोइ अचिजां त पोइ ईअं कंदासीं तोखे वञिणो पवंदो उन जाइ ते की हा अमा मां वेंदुसि बादशाह जो हुकुम आहे घर घर मां रोज़ माण्हू वठंदो आहे जो देग दाल जी बि ॾियणी पवंदी अबा खारो माननि जो बि तोखे बि वठी वेंदा उते हिकिड़ो बुंट आहे बीठल उन बुंट सां तोखे ॿधी छॾींदा खारो माननि जो बि रखंदा अबा उहा देग दाल जी बि रखंदा ऐं कूलर पाणीअ जो बि रखंदा चई अमा इहे शयूं उते रखी करे पोइ माण्हू मोटी ईंदा चई हा वाह चई पोइ भला देह जो प्रोग्राम ॿुधाए त कीअं ईंदो आहे उते चई हा वाह पहिरियों वॾो तूफ़ान लॻंदो जॾहिं देह अचण वारो थींदी त वॾो तूफ़ान लॻंदो पोइ अबा सनी सनी बरसाति वसंदी उन खां पोइ जेको देह आहे उन जाइ ते पहुचंदो माण्हू भूमि ईअं कंदो ईंदो उन जी निशानी इहा अथई अमा तूं छुटीअ रख अलाह ते सुभाणे राति मुंहिंजो वारो आहे साईं सुभाणे राति जो प्रोग्राम थी वियो राति थी माईअ छा कयो देग दाल जी बि तयारु कई साईं मुंहिंजा खारो माननि जो पचाईं ऐं उहो जेको कूलर पाणीअ जो हो सो बि उहो भराए उन जाइ ते रखराईं माननि जो जेको खारो हो सो बि खणाए उते रखराईं देग दाल जी बि खणाए वई उन ॻोठ जे ॿाहिरों रखराईं हाणी चई दबा हाणी तूं वञ तोखे वज़ीर वठी था हलनि तोखे उते ॿधी ईंदा चई हा मां बिल्कुलु सही आहे मां वञा साईं छोकिरो जेको आहे उन वज़ीरनि सां साण पियो वञे
उन वज़ीर खे चई, अरे वज़ीर तव्हां इन देह खे सां लड़ाई कॾहिं कई आहे या न कई आहे? चए बस लड़ाई केरु कंदो इन देह सां, का लड़ाईअ जहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। चई यार तव्हां मूंखे तरार ॾियो, इंशाअल्लाह अॼु राति मां तव्हांखे देह मारे ॾींदुसि। वज़ीरनि चयो पुटु तरार तोखे असां ॾियूं था, इहा वॾी ॻाल्हि कान्हे का। सिधो साईं बादशाह वटि विया, बादशाह जी ॻाल्हि कयूं साईं हिकिड़ो अहिड़ो शहज़ादो छोकिरो आयो आहे, फलाणी जेका माई आहे उन जे पुट जो वारो आहे, सो उन जे एवज़ में उहो छोकिरो शहज़ादो जेको आहे पाण आयो आहे, चढ़ो आहे को महिमान अजनबी। बादशाह चयो अड़े पोइ इहे तरार मुंहिंजी खणी ऐं वञी ॾियोसि, मटां थी सघे हींअर उते मारे विझे। साईं बिस्मिल्लाह करे तरार खणी हथ में वज़ीर हिनखे वठी आहे। वज़ीर हिनखे चयो बाबा हीउ जेको ॾिसी थो काठ ज़मीन में खुटो पियो आहे, चई हा की तोखे इन सां ॿधंदासीं, छो जो भरोसो न आहे, देव सुभाणे ईंदो मतां तूं भॼी वञी, तूं भॼी ईंदे तो वरी ॿियो नुक़सानु कंदो, उन लाइ इन माण्हूअ खे असां इन जाइ ते ॿधंदा। हिन चयो यार ॻाल्हि ॿुधो, भरोसो रखो, ज़बान वॾी शइ आहे ऐं मां भॼण वारो न आहियां, तरार तव्हां मूंखे ॾिनी आहे, तव्हां ॿई वज़ीर हलिया वञो, मां ॼाणा त देह ॼाणा। पक जे वाइदो तूं भॼंदे कोन, चई न मां कोन। हाणे वज़ीर हिनखे उते फिटी कयूं हलाया। हाणे हे जवान जो पुटु उते तरार खणी वेठो आहे, दिलि में ख़्यालु कई हेॾो वॾो देह आहे, खारो माननि जो तो हेॾो खाए, हेॾी देग दाल जी भरियल खाईंदो ऐं अदा माण्हू बि सॼो खाई थो वञे, उन खां पोइ अचे थो कूलर पाणीअ जे ते। एॾो कूलर वॾो आहे पाणीअ जो, जंहिंमें 10-20 मण पाणी पियल आहे हिन कूलर में। हाणे मां अहिड़ो कमु कयां यार तरार खणी इन कूलर में अंदरि तरार खणी लिकी वेही थो रहां। पोइ हे जीअं ईंदो देव बुखियो, जीअं ईंदो खारो मानीअ जो खाईंदो, देग दाल जी खाईंदो, पोइ कंदो माण्हूअ जी तलाश, जेको रोज़ माण्हू बि खाईंदो आहे। माण्हू हिनखे नज़र न ईंदो, पोइ हिन दोंस में इन कावड़ में जीअं मुंडी अचे उन में अचे घेराईंदो इन कूलर में, मूंखे तरार बि ठका मुंडीअ में कढाईंदो न, मुंडी हली वेंदसि। अलाह उन छोकिरे छा कयो, उन कूलर पाणीअ जे में लिकी कंहिं कुंड में हीअं करे वेही रहियो। तेॾी महिल ख़बर पई तमामु ज़बरदस्त तूफ़ान, ख़बर तेॾी महिल पई जो मींहं जी कणकण बि मुल्क में पइजी वई। माईअ हिनखे ॿुधायो अवा मींहं जी कणकण पवंदी, उन खां पोइ उन मैदान ते देह पहुची। हा भई हाणे देह अचण वारो पर अचणु ॾिस। देह जीअं लथो खारो माननि जो खणी देग दाल जे भरिसां रखी अचे जो वतई हुनखे गिरही खुलही 4 कई खेर खां खाई पी छा पाण खे हथ हणी ऐं ॾिठई त भला माण्हू कोन्हे, माण्हू जो हिनखे नज़र कोन आयो। ॾाढी देह खे बाहि लॻी, हाणे देह चयो पाणी पिया, पोइ थो वरी बादशाह जे ॻोठ में घिरां, हूअं हिकिड़ो खाईंदो आहियां, अॼु 2 खाईंदुसि, छो जो मूंसां वाइदो थियलु आहे, हम माण्हू तोखे रोज़ ॾींदासीं। अदा हे खाए पी देह ऐं भॻो उन कूलर पाणीअ जे ॾे वञ करे वञी तकड़ पकड़ दोंस में हीअं मुंडी निवड़ाए उन पाणीअ में पाणी पियो पीए, त उहो जवान अंदरों वेठो हुउसि, ठगा जो तरार कढाईंसि मुंडीअ में, त देह जी मुंडी उन पाणीअ में फाको अचे पियो। निकिरी जवान कूलर खां मथे ॿाहिरि वञी जीअं देह ॿाहिरों पोइते किरियो, देह खे 7-8 टुकड़ा टुकड़ा करे छॾी, टुकड़ा टुकड़ा करे देह खे मारे ऐं हुनजी मुंडी कूलर मां कढी ॿाहिरि। ऐं हिन छा कयो जो उहे 2 चप बि कपियईंसि ऐं ज़बान कढी ऐं अधु ज़बान जो बि कपियईंसि ऐं नक जी चोटी बि कपियईंसि। इहे 4 निशानियूं हिन छा कयो पंहिंजे वर में हणी छॾी। हाणे साईं जेको आहे हिन चयो त हाणे देह त मरी वियो, हाणे मां हिते राति सॼी राति छा कयां, वञा ऐं वठी वियो हुतां भॼी अचे उन माईअ वटि अचे साईं पहुतो जंहिंजे पुट जी शादी, ज़बरदस्त शादी लॻी पई।
हुनजे पुट जी शादी हुजे, ख़ुशीअ में माउ पीउ कोन पई, हे बि जवान जो पुट अचे खड़ ते बीह ऐं हुनखे सॾु कयईं, चऊं हेॾे अच। माई चाड़ी भॻी आया त माईअ ॾिठो त हे त उहो जवान आहे जंहिं पंहिंजे सिर जो एवज़ ॾिनो मुंहिंजे पुट जे लाइ। पुछा कईं साहिबा ॾे हवाल, ख़ैर असां मोटी आहीं? कि हा अम्मा मां मोटी बि आयो आहियां, देव कतराम करे मारे आयो आहियां। भाड़े जवान जा पुट ॾमर लाहे छॾी, अलाए केतिरो बादशाह सुभाणे असांखे इनाम ॾींदो। हाणे तूं वेह हली खट ते तोखे मानियूं भलियूं गोश्त खारायां, जेको खपई सो खा, हाणे तूं मुंहिंजो पुटु ईअं सम्झ। अम्मा ठीकु आहे, पर बादशाह मूंखे इहा तरार ॾिनी, हाणे इहा तरार जेका आहे बादशाह खे पहुचाइणी। हा बा तरार मूंखे ॾे, मां कंहिंखे न कंहिंखे ॾियां थी, वञी बादशाह खे पहुचाई आहे। बादशाह सां ॻाल्हि बि कंदा त दे अॼु मरी। माईअ छा कयो, तरार वठी कंहिं पंहिंजे हमराह खे ॾिनई भाइटे खे, उहो तरार खणी भॻो वियो, ख़ुशीअ में वञी बादशाह खे सॾु करे राति जो आधी राति महले बंगले में उथारे ऐं उहा तरार ॾिनीसि। चईसि तरार वठि, जवान जेको अॼु वियो देह जे वारे में, सो देह से मारे सफ़ा टुकड़ा टुकड़ा करे। हे त को वॾो ॾहेसर हो, पर तरार त मूं वटि वज़ीर खणी वियो। हाणे वज़ीर त मूंखे चयो त हमरा ॿिए घुरी आहे, अलाए उन मारी अलाए वज़ीर मारियो। वज़ीर बि कंहिं कुंड पासे सां वेठो हुजे कंहिं मूड़े ते, उहो ॻाल्हि पियो ॿुधे, वज़ीर टपड़े उथो चईसि दे मां मारिया, उहो अलाए केरु भॼी वियो। चई हा दे मां मारिया। भाड़े वाह सुबुह थियो, साईं माण्हू ख़ल्क निकिरी पई, वज़ीर निकिरी पियो, वञनि त दे मोह पियो आहे, टुकड़ा टुकड़ा लॻो पियो। ॾाढो वज़ीर खे हिननि वठी इनाम ॾिना, ऐं ख़ुशियूं था कराइनि, वज़ीर खे घोरनि पिया नोट, ऐं जेको आहे तो मारियो आहे वाकई बि। पर यार ॻाल्हि ॿुधो, अॼु राति छोकिरो इन माईअ ॿुढड़ीअ जो छोकिरो जेको उन जो वारो, ऐं उन छोकिरे खे त घुरायो, उहो हाज़िर भला कोन थियो हो छा हुते? हा उहो छोकिरो बि आयो, हू छोकिरो बि आयो जेको महिमान हुजे। हाणे राति जो वॻड़ो वज़ीर इहो कोन पिया सुञाणनि त हे हमरा उहो आहे जेको राति जो असां तरार वठी वञे। वज़ीरनि सम्झो अलाए केरु, अलाए काथों जो, हे वरी को हिन जो महिमान आहे, भतु अथसि को सॾ भत ते आयो आहे। वज़ीर सां इन ॻाल्हि खे पकी ॻाल्हि खे चप हणी वेही रहिया त साईं न, दे जेको असां मारियो। इते ताईं ॻाल्हि निकिरंदे बादशाह हुन छोकिरे खां पुछो, अॼु राति त वारो तूं जो हो? चईसि अॼु राति बराबरि वारो मूं जो, अॼु राति शादी बि हुई मुंहिंजी। पोइ साईं हीउ जेको महिमान ॾिसींदो असां वटि, इहो असां वटि आयो, मुंहिंजी अमड़ खे चई तुंहिंजे पुट जे एवज़ में अॼु मां उन जाइ ते वञा थो, अमड़ मूंखे भली देह खाई वञे, तूं पंहिंजे पुट जी शादी कराए। सो साईं इहो महिमान तुंहिंजे इन वज़ीर खां तरार इन महिमान वरिती। हाणे वज़ीर चए थो त मूं मारियो, पर असांजे वज़ीर मारिया हुआ त वज़ीर खां तव्हां पुछो का निशानी देह जी तो वटि आहे? वज़ीर चयो निशानी वरी छाजी? हणी मुंडी लाहे विधी मां मूं हुनखे टुकड़ा टुकड़ा करे उछलाए छॾियो। हुन ग़रीब माईअ जे पुट चयसि साईं जेको मूं वटि महिमान वेठो आहे, चई हा, चई इन वटि निशानियूं बि आहिनि, मारियो हिन, इन्हनि कोन मारियो। अॻ में मार न एतिरा साल वरी कोन पिए मारियनि, हाणे जो मारियो अथनि। हाणे हिन महिमान खां तव्हां पुछो, बादशाह हुन महिमान खां पुछो, अरे अबा ॾे हवाल, दे तो मारियो या वज़ीर मारियो? हुन छोकिरे महिमान छा कयो, वर मूं कढी जेके निशानियूं हुअसि बादशाह जे अॻियां खणी उछलाई। बादशाह चयो हे त देह जूं निशानियूं त हे आहिनि। वज़ीर चई तूं त कूड़ो कूड़े जो पुटु आहीं, कूड़ पठो आहीं,
अदा अचे हिनखे इनाम ॾिनी तमामु ज़बरदस्त ऐं हिन छोकिरे खे पंहिंजे बंगले में रहाई। बाबा हाणे जेको आहे अॼु ॾींहुं पोइ तूं ग़रीब जो महिमान न आई, हाणे तूं मुंहिंजो महिमान। हाणे साईं हे ॾाढा आदर पियो करे, ॾाढा ऐश पियो करे, बादशाह जो ख़ासि माण्हू थी वियो, वॾो हिन ते राज़ थी वियो। बादशाह हिनखे चयो आहे ॻाल्हि ॿुध, चई कहिड़ी? तूं चई हेॾो पहिरियों मुंहिंजे ॻोठ तां ॾमरी लाहे छॾी। हाणे जेको आहे मूं वटि न्याणी आहे हिकिड़ी, उहा यार मां तोखे ॾींदुसि, तूं उन सां शादी कर, तोखे छॾणो न आहे, न को काॾे वेंदे न को छा, मूं वटि ई रहंदे। हिन चयो साईं क़िबला ठीकु आहे, तव्हांजी दिलि चवे थी त मां शादी कंदुसि। ऐं ॾाढो हिन बादशाह जे धीअ सां शादी करे ॾाढा विहांउ थिया, ॾाढियूं ख़ुशियूं थियूं। हाणे हे जेको आहे उन राणीअ सां गॾु छोकिरीअ सां रहे थो। हाणे उहा छोकिरी हिन सां ॻाल्हाए थी राति जो त ही उन पंहिंजी ज़ाल सां सही तरीक़े में ॻाल्हाए कोन थो। न छोकिरी पुछेसि थी, अरे शहज़ादा मां बादशाह जी धीउ आहियां, तो मूंसां शादी कई आहे, 5, 8, 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, मां तोसां ॻाल्हायां थी, तूं मूंसां ॻाल्हाई कोन। चई हा शहज़ादी हिकिड़ो शर्त आहे, उन खां पोइ मां तोसां ॻाल्हाईंदुसि। चई कहिड़ो? चई हाणे ॻाल्हि इहा आहे, मां हिकिड़ो ग़रीब मिसकीन छोकिरो आहियां ऐं कंहिं ग़रीब जो पुटु आहियां। मुंहिंजी अमर जेका आहे पोइ बीमार आहे, उन जे करे मां निकितोसि ॻोठऊं ऐं उन जी दवा आहे 6 जबल ओरियूं आहिनि, 7 जबल ते जॾहिं पहुचंदुसि उते हिकिड़ो हरण आहे कंहिं परीज़ादीअ जो धारियल, उन जा सोना सिंग आहिनि, उहे मूंखे सिंग खपंदा। वॾी जंग सां वॾी मुश्किल सां बि मां उहे सिंग ज़रूरु खणंदुसि। उहे सिंग खणी जॾहिं मां वापसि ईंदुसि पोइ मां तोसां ॻाल्हाईंदुसि बि ऐं ॿोलाईंदुसि, पोइ तूं मुंहिंजी ज़ाल, मां तुंहिंजो घर वारो। बाक़ी अॻे मूंखे बादशाहज़ादी तंग न कर। अरे शहज़ादा थोरी नंढड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे लाइ तूं मुंझी पियो। इहा त मुंहिंजे हथ वस जी ॻाल्हि आहे। चई कीअं? चई जॾहिं न तूं पहिरें जबल ते वेंदे। चई हा, चई पहिरें जबल ते हुन शहज़ादीअ जेका आहे परीज़ादी, उन जो हरण जेको आहे उन पहिरें जबल ते गाह तमामु घणो फुटल आहे, उन पहिरें जबल ते हू सुबुह जो निकिरंदो आहे हरण, सॼो ॾींहुं उन जबल ते चढ़ंदो आहे, वरी पोइ शाम जो सिज ते घर मोटी ईंदो आहे उन राणीअ वटि। तोखे उन जबल ताईं वञूं न आहे, वञूं तोखे उते आहे जिथे उहो हरण चरे थो। पोइ हरण ताईं मां कीअं पहुचां, हेॾी वॾी मंज़िल आहे। चई तोखे बसि करे वे, भले में भलो घोड़ो जेको असांजो बीठो आहे न बाबे जो, उहो तोखे मां सिंगारे थी ॾियां, तरार बि ॾियां थी, मुड़ुस जो मट चढ़ी पोइ घोड़े ते हाकिले उन जॾहिं जबल में वञी घोड़ो कंहिं साइड में ॿधी, पोइ राति पवई या बरातियूं पवंदी, तोखे इंतज़ारु करिणो पवंदो। पोइ लिकी जबल में वेही रहिजो, पोइ ॾिसंदे त बराबरि हरण अचे थो, हिन जूई ते हिन जाइ ते हरण चरे थो। पोइ इंसान ज़ादो ई तूं ॾिसजांइ त कहिड़े गाह में हू हरण चरे थो, पोइ उन जाइ ते तूं कोशिशि कजांइ लिकण जी ऐं वेहण जी। उहो ॾींहुं हुनखे छॾे ॾिजांइ हरण खे, भली चरी हरण मोटी वञे। पोइ ॿिए ॾींहं ते तूं उन गाह जे भरिसां कंहिं जबल जे टोड़े में लिकी ऐं वेही रहिजांइ। पोइ तूं लिकी वेही रहंदे, पोइ हरण जो ईंदो वरी साॻे गाह ते चढ़णु। पोइ हीअ तरार वई, हीअ तरार अहिड़ी शइ आहे जो कंहिंखे बि हिकिड़ो दफ़ो पहुची वई ऐं लॻी वई त अधोद करे छॾींदुसि। पोइ हिकिड़े खां 2 सिंग तूं कपियूं खणी अचिजांइ, हरण तूं मारे विझजांइ। वाह जी ॻाल्हि कई। सुबुह थियो, सिज उभिरियो, भालो घोड़ो हिनखे तयारु करे हुनखे संज टपर विझी लगाम ॾेई तरार हथ में ॾेई हाणे वञ, हीउ तुंहिंजो 5 ॾींहंनि जो खाधो पीतो बि साण सही,
हाणे वञ अलाह तुंहिंजो भाई आहे इंशाअल्लाह तूं हरण मारे हकले हकले साईं वञी उन जबल ते पहुतो त वञी त वञण साईं ॾिसे सुभान अल्लाह हिकिड़ो हरण चढ़े बि थो पर यार ॻाल्हि इहा आहे हरण जेकॾहिं मां वेझो वेंदो सां तकड़ कंदो सां त उहो भॼी वेंदो परे खां हिन घोड़ो झले बीही रहियो वरी हिनखे गौर सां ॾिठईं त बराबरि सिंग हिन जा जेके आहिनि सो सोना आहिनि ॿरनि पर हरण इहो तार करे हे जवान ॿिए ॾींहं ते बिस्मिल्लाह करे हिकिड़ा का जबल जी का ईअं टोड़ो हुजे उन में लिकी तरार खणी वेही रहियो ॿियो ॾींहुं थियो त ॿिए ॾींहं ते वरी हरण चवणु पियो अचे कुदरत मुंहिंजे मालिक जी रब जो अहिड़ो शान थियो जो जॾहिं मथां जी सणाई थींदी आहे त पोइ यार दुमन चया देरि ई न आहे असली अणाई न आहे हरण अचे हिन जे अॻियां गुज़रियो हरण जो अचे साईं हिन जे अॻियां गुज़रियो हिनखे तरार हथ में बिस्मिल्लाह करे ऐं हीअं उछलाए तरार हणी ठका जो हरण खे थी हरण खे अधु अधु करे थी हरण ई किरियो हे उथी पियो खणी तरार हुन जा ॿई सिंग पाड़ो कपे बाक़ी जेको हरण रहियो टुकड़ा बछा उहे ॿई टुकड़ा कंहिं चादर में विझी ॿधी ऐं जंहिं घोड़े ते चढ़ी रखी ऐं उहो सिंग बि खणी आउखणी आ कई मुंहिंजा मालिक साईं तो त मुंहिंजो कमु करे छॾियो वाह वाह जहिड़ो पर मूंखे अमर जी दुआ आहे हाणे न वढ पंध खे साईं ॿिए टे ॾींहं ते जवान जो पुटु घोड़े समेत उन छोकिरीअ शहज़ादीअ पंहिंजे ज़ाल वटि अचे पुॻो अचे सलाम कईंसि अड़े शहज़ादी ॾस तो मूंखे भलो ॾिनो मुर्सी मूं बि पंहिंजी कई हीउ हरण उहो अथई जंहिंजा सोना सिंग हा हेठि सोना सिंग ऐं हीउ थिए हरण ऐं यकदमि हरण खे वढे टुके ॾाढियूं भाॼियूं ॿोड़ खाई पी उन राणीअ सां ॾाढो वक़्तु कढ ख़ुशि गुज़ारियईं हाणे साईं सिंगड़ा हिनखे हथ में अचे हा हाणे पंहिंजे ज़ाल सां सलाह कई हाणे मुंहिंजी अमर बीमार आहे हाणे मां वेंदुसि पंहिंजे मुल्क ते त पोइ मुंहिंजे मुल्क ते तोखे हलणो पवंदो साईं उन शहज़ादीअ छोकिरीअ चयसि ॻाल्हि इहा आहे अबो अमा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे पर जंहिंखे जॾहिं माण्हू शादी कंदो आहे त पोइ पंहिंजो मुड़ुसु ई संभालणो पवंदो आहे मां तोसां ॿधल आहियां जे हिते रही त बि मां तोसां ॿधल आहियां जे पंहिंजे मुल्क ते हलंदे त बि मां तोसां ॿधल आहियां साईं ॾाढी हिननि पाण में राति जो सलाह करे सुबुह थियो बादशाह सां वञी मिलियो बादशाह खे चई बादशाह सलामत हाणे मुंहिंजे जेको वक़्तु पूरो थी आयो आहे मुंहिंजो तूं पाणी तो वटि पूरो थी वियो आहे मां वेंदुसि पोइ हिते ॻोठु मुंहिंजी अमर चाकन आहे उन जे करे मां निकितलुसि हाणे उहा दवा दारू मूंखे हथ चयो आहे हाणे महिरबानी करे मूंखे मोकल ॾे त मां पंहिंजे मुल्क वञा साईं मोकिलाए उन बादशाह खां ऐं साईं ॾाढो ख़ुशि थी भाकुर पाए उन बादशाह रयत खां ऐं उन माईअ खां बि मोकिलाईं जंहिंजे पुट में जो एवज़ हुए वञी वेठो उन माईअ खे बि दुआ कई अमा अलाह कंदो तोखे ॿिनि हिकिड़े पुट मूं केच थींदा पर हाणे मूंखे बि दुआ कजां अदा बिस्मिल्लाह करे सॼी संगत खां मोकिलाए राज भाग खां मोकिलाए पंहिंजी ज़ाल छोकिरीअ शहज़ादी जेका हुजे उनखे विहारे घोड़े जे पोयूं ऐं घोड़े ते चढ़ियो वठी पंहिंजी मंज़िल खे छिकईं हकींदो मंज़िलूं माणींदो ॾींहं गुज़ारींदो अचे पंहिंजे ॻोठ में पहुचण सां ई घोड़े खे ॿधईं जहिड़ो न ॿधईं अॻ में भॻो घर ॾे अंदरि त ॾिसां त मुंहिंजी अमर कहिड़े हाल में आहे वञी सुभान अल्लाह छा खणी ॾिसे त अमर हिन जी बि बाक़ी पसान में हुजे हिन छा कयो उन सिंग खे कुटे सटे कंहिं ॾंडे कुंडे में ऐं वठी ॾियो माउ जे मथां छटियईं त हूअ बाबा ॼण ताज़ी तवानी थी वई उथी वेही रही पंहिंजे पुट खे ॾाढा विधई भाकुर की अमा हीअ तुंहिंजी दवा बि थी वई तुंहिंजे दुआ सां हीअ ज़ाल बि पढ़णी ॼाण बादशाह जी धीउ अथई साईं ॾाढी हिनजी अमर बि ख़ुशि थी अदा हे बि ख़ुशि रहियो पंहिंजे घर में ज़ाल बि पंहिंजे घर में विहारियईं
अदावा ग़रीबत भिननि जी दूर थी वई। ॾाढो हुननि जो वक़्तु ख़ुशि गुज़रियो। कल्ह ठाणी कुछ